पखो में यूनियन ऑफ जर्नलिस्ट लाड़काणा प्रेस क्लब जे सॾ ते जेको ही धरणो हयो वियो आहे उन हवाले सां हितों जे अॻवाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हुननि जो छा चवणु आहे। इस वक्त जो सहाफ़त पर कदगन लगाए जा रहे हैं, चाहे वो कदगन हुकूमत की तरफ से हों, चाहे वो कदगन किसी और ताकतवर फरीक की जानिब से हों, या वो वॾेरों खानों सरदारों और नवाबों की तरफ से हों, हम उसकी न सिर्फ सख्त लफ्ज़ों में मजम्मत करते हैं बल्कि इस वाक़े में जमीयत उलमा इस्लाम आपके साथ है, हम आपके साथ हैं। वो धमकियूं ॾींदा रहिया त तोखे न छॾींदासीं, पर मां उन्हनि खां कोन मुड़ियुसि। आख़िर ही नतीजो निकितो त हू मूंखे तज़लल जो ऐं तशदद जो निशानो बणायो वियो। गैर इंसानी सुलूक जेको चयो वञे उहो हुन सां कयो वियो, हुनजी तज़लील कई वई आहे। सो असां सम्झूं था त हितां जा जेका मक़ामी वॾेरा आहिनि ऐं पुलिस आहे उहे मिलियल आहिनि। ॼाणी बुझी साज़िश जेको सहाफ़िन मथां सहाफ़िन जे खे क़त्लेआम बि कयो थो वञे। अॼु वारो वाक़ियो थियो उन में इंतिज़ामिया जो छा किरदारु हुयो। हाणे असांजो ताज़ो जेको आहे उहो तव्हांजे मेड़ जो सहाफ़ी आहे अनवर, हुन ते मथां केस दाख़िल थियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे सहाफ़िन जे ख़िलाफ़ जेका साज़िश तौरु हिकिड़ी कई पई वञे जीअं उनजो आवाज़ बंदि थिए। हाणे ख़ामोशी आहे ऐं असांजा जेके ऑफिसर आहिनि, जेके इंतिज़ामी ऑफिसर आहिनि, उहे अॼुकल्ह वॾेरनि जी कमदारी में लॻी विया आहिनि। अॼुकल्ह सिंध में सहाफ़िन ते तशदद करणु ऐं सहाफ़िन जो क़त्लेआम करणु हिकिड़ो मामूल बणिजी वियो आहे। कुझु ॾींहं अॻु हिकु ॻोठ जे वॾेरे बााثر वॾेरे हुन मथां हिकिड़ो सरेआम तशदद करे ऐं वीडियो जेको पाण ठाहे वायरल करे पाण खे बदमस्त खां हिकिड़ो सम्झो। इन अमल जी जे SSP क़मबर नोटिस वठणु घुरिजे आहे। नक सच लिखणु आहे सहाफ़ी ते तशदद करे फौरी तौर ते उनखे गिरफ़्तार कयो वञे। शुरूअ खां वठी सिंध जो जेको वॾेरो आहे उहो बदमस्त ई आहे। उहो सहाफ़ी समेत हर माण्हूअ खे पंहिंजे ग़ुलाम सम्झंदो आहे। असां इहो मुतालबो था कयूं त जंहिं वॾेरे या बदमस्ती ॾेखारी आहे ऐं दहशतगर्दी ॾेखारी आहे उनखे फौरी तौर ते जेको आहे गिरफ़्तार कयो वञे। इहा ॾाढ ऐं बदमाशीअ ते सॼी उमिरि जी हली आहे। चोर चोर मां थिया वॾेरा, हाणे वॾेरा जॾहिं थिया त उहो ॿुधाए थो चोर में चङाई थींदी कहिड़ी। कैमरामैन खान मोहम्मद चनो सां गॾु अलीगुल मुग़ैरी, सिंध टीवी न्यूज़ पखो।